वारे में जीएसएन महाज जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल गफ़ार मीरजत, दरिया खान मीरजत ऐं रियाज़ उर्फ़ जयकाल कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त रियासत ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत जो गठजोड़ आहे। हिक तरफ़ इन्हनि सिंधु दरिया ते 6 केनाल गैरकानूनी तौर ते कढण जो ऐलान कयो आहे त ॿिए पासे मज़हबी इंतिहा पसंदनि ऐं जुनूनी तरफ़ां कूड़ा फतवा ॾियारे पुलिस सां कूड़ो मुक़ाबिलो कराए उमरकोट सरकारी अस्पताल जे अरिड़हं ग्रेड हाज़िर सर्विस डॉक्टर शाहनवाज़ कुंभार खे शहीद करायो वञे थो। उन्हनि वधीक चयो त रियासती इदारे असांखे मज़हबी धुरियुनि सां विढ़ाए केनाल ठाहे पंजाब जी 40 लख एकड़ गैर आबाद ज़मीन आबाद करण लाइ सिंध जूं आबाद लखे एकड़ ज़मीनुनि खे गैर आबाद करण लाइ क़ौम परस्तनि मज़हबी जो टकराउ कराए जीअं गैर कानूनी केनाल कढी सघे। हुन चयो त कंहिं बि सूरत में सिंधी माण्हू सिंधु दरिया ते गैर कानूनी केनाल क़बूल न कंदा। ॿिए तरफ़ साॻी राति जो जीएसएन क़ौमी महाल बशीर ख़ान जे मरकज़ी अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी खे पंहिंजे घर मां रियासती इदारा ऐं पुलिस डॉक्टर न्याज़ कालाणी खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। हुननि वधीक ज़ोर भरियो त बिना देरि ॿिन्ही मरकज़ी अॻवाननि खे आज़ादु कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची